नाज़रीन, खोड़ा में मरहूम इम्तियाज़ अली अबड़ो जी याद में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें 6 खां वधीक टीमुनि हिस्सो वरितो। फाइनल में कामयाब थींदड़ टीम जे कप्तान ऐं रांदीगरनि में इनाम विरहाया विया। उन हवाले सां ॾिसूं था मौला बख्श हुजण जी ही रिपोर्ट। खोड़ा भरसां कोलाब जेल में मरहूम इम्तियाज़ अली अबड़ो जी याद में 15 रोज़ा कोलाब जेल प्रीमियर क्रिकेट टूर्नामेंट जारी है, जंहिंमें खैरपुर ज़िले जे 6 टीमुनि विच में सख़्त मुक़ाबला पिण जारी आहिनि। टूर्नामेंट में बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि में ट्रॉफियूं ऐं इनाम तक़सीम कया विया। उन मौक़े ते तक़रीब में शरीक महिमाननि ऐं रांदीगरनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त में ही इवेंट बहिराड़ीअ जे उन्हनि माण्हुनि जे लाइ मुनक़िद कयो आहे जेकी बिल्कुलु बि वाक़ुफ़ न आहिनि त रांदि कीअं खेॾिजे, कीअं उन्हनि में जज़्बात अचनि रांदि जा। उन्हनि जे लाइ हीअ रोज़ाना जे बुनियाद ते हिते हीअ टूर्नामेंट जारी ऐं सारी रहंदी पई। हूअं बि ज़हननि जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त सेहतमंद जिस्म खपनि, सेहतमंद जिस्मनि जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त उहे रांदीगर खपनि। असां जेको आहे चूंडियल नुमाइंदा बार बार हिते आया आहिनि, असांजी फाइनलनि में अॻु में बि टूर्नामेंट थींदी रही आहे, कुझु ऐलान बि करे आहिनि, परंतु अमल कोई कोन्हे को। असांखे ॾाढो अफ़सोस आहे। हिन भाऊ यूथ पिलर वारनि जो वॾी महिरबानी जो हिते एंटरटेनमेंट जो बंदोबस्तु कयो आहे। असां शहरनि खे हिकिड़ो सुठो तफ़रीह जो मौक़ो ॾिनो आहे। पिलर जे तरफ़ खां 20 सालनि खां मुसलसिल हीअ प्रीमियर लीग हले पई पई। तव्हां पाण दोस्तनि बि ॾिठो, क्राउड ॾिठो। इंशाल्लाह हिन ई ग्राउंड तां असां क़ौमी क्रिकेट दुनिया लेवल जा रांदीगर हितां पैदा कंदासीं, छो जो जॾहिं असांजो ग्राउंड आबाद हूंदा त इस्पतालूं वीरान हूंदियूं। हिन टूर्नामेंट कराइण जो मक़सद भी इहो ई आहे त नौजवाननि बुराइनि, अॼुकल्ह ॾिसो था जहिड़ा हालात आहिनि, नौजवान बुराइनि जी तरफ़ वञनि था ऐं सेहतमंद जिस्म लाइ सेहतमंद ज़हन ज़रूरी आहे ऐं सेहतमंद जिस्म लाइ रांदियूं ज़रूरी आहिनि। मां हिकु पाण तालिम इल्मु आहियां जेको इल्म जी कानून जी प्यास खे बुझाए रहियो आहियां, ऐं मां पाण इहो फील कयो कि असांजे ॻोठ में जिस्म असांजो तंदुरुस्तु हूंदो त ऑटोमेटिक असांजा ज़हन तंदुरुस्तु हूंदा। ऐं इंशाअल्लाह असां ही अमन जो झंडो परचम लहराए निकिता आहियूं कि असां इस्पतालुनि खे वीरान कंदासीं, पंहिंजा ग्राउंड खे आबाद कंदासीं। इंशाअल्लाह अल्लाह पाक असांखे हिन में कामयाबी ज़रूरु ॾींदो। ऐं मां मेहरान टीवी जे चैनल सां, मेहरान टीवी जे तवसुल सां पंहिंजे गवर्नमेंट अथॉरिटीज़ खे, पंहिंजे गवर्नमेंट खे इहो मुतालबो करे रहियो कि कोलाब जेल खे असांखे स्टेडियम ॾिनो वञे, जीअं असांजा कोलाब जेल जा नौजवान, असांजी पिस्करदाई जा नौजवान जेके ग्राउंड जी सहूलियत खां महरूम आहिनि, उन्हनि स्टेडियम ते अची करे पंहिंजे गर्ड्स जो और पंहिंजे खेल जा मुज़ाहिरो करे सघनि। उन्हनि जो चवणो हुयो त रांदियूं सिहत लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। सेहतमंद जिस्म ई सेहतमंद ज़हन पैदा करे सघनि था। कैमरामैन शुएब लाशर सां गॾु मौला बख्श हुजण, मेहरान टीवी न्यूज़, खोड़ा।